अस्सलामुअलैकुम दोस्तों, जहांगीर ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾिसी। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगर असांजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाल ते नवां त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं साथ में बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿारनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो हाशिमत खान चवंदो त जेका मुंहिंजी रस्ता रोक कंदो मां उनखे ज़िंदा न छॾींदुसि, या नूरल जेको आहे मुंहिंजी रस्ता रोक कई थी, मां इनखे हाणे ज़िंदा न छॾींदुसि। मां ॾिसां त नूरल मुंहिंजे अॻियां छा आहे। ऐं ॿिए पासे दिनू कमदार खे चवंदो त तूं पंहिंजी रेस खे चव त तूं स्कूल जा ताला खोलराए, अगर न खोलराए त मां हर हाल में उहा ताला भञी स्कूल खे आबाद कंदुसि ऐं मां ॻोठनि जे ॿारनि खे ज़रूरु तइलीम जा आगाह कंदुसि ऐं उन्हनि खे तइलीम ज़रूरु सेखारींदुसि। अगर स्कूल बंदि रहियो त ईअं मूंखां कॾहिं बि बर्दाश्त न थींदो, मां स्कूल खे ज़रूरु खोलराईंदुसि। कमदार चवंदो त रेस वॾो माण्हू आहे, तूं उन सां न ॻाल्हाए, घटि वधि, उहो मर्ज़ी जो मालिक आहे। ऐं ॿिए पासे नूरल पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त अगरि तव्हांखे हाशिमत खान जी को माण्हू ॾिसण में अचे त तव्हां उन ते सिधियूं गोलियूं हलाइजो, हू ज़िंदा वापसि न वञनि हाशिमत खान ॾे। असां ॾिसूं त हाशिमत खान पंहिंजो पाण खे सम्झे छा थो। ऐं ॿिए पासे दोस्तों कोवड़े जी घरवारी कोवड़े खे चवंदो त असांखे हर हाल में इहा संग वठणी आहे। ऐं ॿिए पासे कमदार रेस खे चवंदो त अगरि दिनू जी संग कवड़ो वठी थो वञे त पोइ मुंहिंजे छोकिरे लाइ संग कोई बि न ॾींदो, छो जो हू संग मुंहिंजे छोकिरे जे बिले में आहे। तव्हां हर हाल में रेस इहो मूंखे संग छॾाए ॾियो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।